अब्बा इस्लामी काॾे मोटरसाइकिल कढी थी? अब आदम सुल्तान ते पियो वञा, हली त वठी हलई। हा हा छो न, धोल वॼी तो सुमड़े। त पोइ वे बाइक ते त हलूं पाण बि आदम सुल्तान ते। हा हा छो न, पर इहो आहे काथे? अबा खैरपुर मिरस ॿुधी थी? खैरपुर मिरस खां थोरो अॻे हुसैनाबाद खां पोइ शॉर्टकट रस्तो पियो निकिरे, सिधो तोखे हली आदम सुल्तान ते पुॼाईंदो। ॿुधाए भला आदम सुल्तान केरु हो? आदम सुल्तान जे बारे में चवंदा आहिनि त केतिरा ई साल अॻु में हिकु बादशाह खे औलाद न पियो थिए। हुन जी नगरीअ में हिकु बुज़ुर्ग फ़क़ीर रहंदो हो। बादशाह तंहिं फ़क़ीर खे चयो त मुंहिंजे लाइ का दुआ घुर त मूंखे औलाद थिए। फ़क़ीर चयसि त हा, मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां थो, पर मुंहिंजो बि हिकु शर्त अथई। बादशाह देरि ई न कई, फ़क़ीर खे चयो त मूंखे शर्त तुंहिंजो क़बूलु आहे। फ़क़ीर चयसि त जेकॾहिं तोखे औलाद थियो त उनजो अधु मूंखे ॾींदे। बादशाह चयो ठीकु आहे। ॾियण वारी ज़ात त रब पाक जी आहे, पर साल ॾेढ खां पोइ बादशाह खे औलाद थी पियो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं फ़क़ीर खे घुरायो। फ़क़ीर खे चयईं त तोखे छा खपे? हीरा जवाहरात, सोन, चांदी, मिल्कियत, जेका शइ तोखे खपे हिन बादशाह खां वठी वञ। त फ़क़ीर चयसि त जेको तोखे औलाद थियो आहे मूंखे उहो ॾे, याने जेको तो मूंसां वाइदो कयो उहो मूंसां वाइदो पार। तो जेको औलाद चयो हो मूंखे उहो औलाद जो अधु ॾे। त बादशाह बि हैरान थी पियो ऐं बादशाह पंहिंजो पुटु, पंहिंजो औलाद उन फ़क़ीर जे हवाले करे छॾियो। फ़क़ीर बि देरि ई न कई, खंजर कढी ॿार खे ॿ अध करे छॾियो। हिकु अधु पाण वटि रखियईं ऐं हिकु अधु कपिड़े में वेड़े बादशाह जे हवाले कयईं। बादशाह पंहिंजे वज़ीरनि खे चयो त हिन खे खणो ऐं दफ़नाए अचो। वज़ीर जवाबु ॾिनो, बादशाह सलामत, हिन खे खोलियो त सही। बादशाह जीअं ई ॿार जो कपिड़ो हटायो त उहो ॿारु ज़िंदा हो। फ़क़ीर बि सैर सफ़र कंदे कंदे अची खैरपुर मिरस पुॻो। उन खां पोइ आस्ते आस्ते उहो ॿारु बि ख़ुदा जो वली थी वियो। उहो वली आदम सुल्तान आहे। माशाल्लाह माशाल्लाह। देवाल भला हाणे काॾे पिया वञो? हाणे असां हरणीअ वारे खीर ॾे पिया वञूं, यानी जेका हरणी खीर हारे वई उन जॻह ते पिया वञूं जिथे हरणीअ खीर हारियो हो। अड़े इहो ई त मां आहियां, कोन थो सुञाणी छा? हा साईं हा, कैमरा जो त कमाल आहे। उहो वरी कीअं? बस छॾे ॾे हिन ॻाल्हि खे। मोटियो पे वनी दसे ई त कोन त हरणीअ वारी कहिड़ी जॻह आहे, उहा किथे आहे? उहा सफ़ा अञा मथे ई ॾाढी असां थकिजी वियासीं। तक़रीबन इलाही मथे हुई, जबल वॾा जबल हुया। असां हाणे लथा पिया वञूं, हाणे वरी वञूं पिया असां अन्न जी राह ॾे। हली त हलूं? हा हा छो न, मां त हलंदुसि, धोल वॼे ऐं तो सुम्हड़े। शरबत त मां बि पीअंदुसि, मूंखे बि ॾे गिलास भरे वो। इस्लामी ही वरी छा आहे? इहो साईं चवनि था मेट आहे, मेट। इहो मेट आहे जेको अंदरि खाणनि मां कढियो वेंदो आहे ऐं उनखे कटनि में विझी वरी मार्केटनि में खपाईंदा आहिनि। मेट जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। मेट जिस्म ते भणिबो आहे। तेल ऐं मेट मिलाए करे अॻे ज़माने में माण्हू साबुणनि सां तड़ न कंदा हुआ, तेल ऐं मेट हणंदा हुआ। सोना एॾा त वणंदा हुया जो अलाए छा छा। हो त मां बि थो खणा, गर्मी लॻी पई आहे, मां बि तड़कंदुसि मेट सां। हा हा खण, तोखे केरु थो झेले, हितां कटा भरे खण। इस्लामी ॾे हवालो।
अबा ॻाल्हि ई न पुछ, जबल चढ़ी 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 असां त थकिजी पिया आहियूं। अड़े असां त भुलिजी पियासीं, फ़क़ीर ॾिसो त उहा नज़ीर आहे त हुन ॿिए जबल ते आहे। असांजो त पंथु ई अजायो थी वियो। जियो जियो। वेहो वेहो थकिजी पिया आहियो हाणे वेहो। वाह साईं वाह, वाह जी उताक आहे चाचे जी, माशाअल्लाह ॾाढो सुकून अची वियो, ॾाढो थधिकार लॻो पियो आहे। हा हा, चाचे जे नलके में त एॾो थधो पाणी हुयो जो फिरिज बि न पुॼेसि। ॾे हवाल हाणे काॾे पियो वञी? हाणे रात थी वई आहे, हाणे हलूं बाबा पंहिंजे घर। पर बी दोस्तन खे त चयो। न न। अड़े चई नी छो छो? यार चई नी खणी। अरे हाँ हाँ। अड़े थोरो मुंहिंजे करे। बी दोस्तों हिन जे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं बेल जी घंटी खे क्लिक कयो। वॉच कयो, लाइक कयो, शेयर कयो, सब कुछ कयो, जेको बि थींदो आहे उहो सब कुछ कयोसि। वाह साईं वाह, तो त मुंहिंजे लाइ ॾाढी घणी पारत करे छॾी, वॾियूं महिरबानियूं। आख़िर दोस्त कंजो आहियां। उहो त आहे, त पोइ चई न। खुदा हाफिज दोस्तों।